जी नाज़रीन, जीअं त वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां ग़रीब आवाम जे मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। 5 रुपया 40 पैसा पेट्रोल जे अघ में वाध कई वई आहे। अचो त लाड़काणे वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू वफ़ाक़ जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसनि। इहो फ़ैसिलो असां आवाम जो दुश्मन करार था ॾियूं। इन्हनि वफ़ाक़ वारनि सदाईं असां सां नाजाइज़ियूं कयूं। पहिरीं ॻाल्हि त इमरान ख़ान असां सिंधियुनि खे भाए ई नथो, सम्झे ई नथो त को सिंध बि आहे। हिकु ॿ चकर बयान बि ॾिनो अथई त सिंध असांजो सूबो ई न आहे। पर हे जेको आहे त तमामु जेको आहे सो ग़लति जेको आहे सो कयो अथऊं। पेट्रोल 5 रुपया सिधो असां हेॾो चाढ़ियो अथऊं। लाइन था त रुपयो आधी इहे जे हिसाब सां लाइन चाढ़नि था त 5 रुपया 6 रुपया 10 रुपया। पेट्रोल असांजे लाइ सहूलियत, ॿियो बिजली पेट्रोल इहो ई गैस आहे, इहो ई न आहे असां आवाम लाइ। इहा घटि में घटि असांखे सहूलियत करे ॾियनि। महांगाई गवर्नमेंट जो फ़ैसिलो जेको बि थियो आहे इंसानी हक़नि में ग़रीबनि खे निचोड़े छॾियो अथई। हिकु कोरोना जी वबा असां आवाम लाइ अज़ाब बणियल आहे। उन सां गॾु हर शइ में वाध अचे आहे। पेट्रोल में वाध आहे, खाइण पीअण जी शइ में अॼु हिकिड़ी शइ वठो 10 रुपए में त सुभाणे 20 रुपए थी मिले। को कानून न आहे असां वटि, को आवाम में बि शऊर कोन्हे जो उथी रस्तनि ते निकिरे या कंहिंजे ख़िलाफ़ थिए। हाणे असां अपील था कयूं गवर्नमेंट खे महिरबानी करे ईद जा ॾींहं जेका आहे इहो त पंहिंजी शयूं पंहिंजे लिमिट में रखे ऐं आवाम खे सहूलियत मुहैया करे जीअं ग़रीब आवाम बि ईद करे सघे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध कई वई आहे। 5 रुपया 40 पैसा फ़ी लीटर ते इज़ाफ़ो कयो आहे। उन वफ़ाक़ जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? सर असां ईअं चवंदासीं ॾाढो माना ॾुखियो जान थो हले। महांगाई ते महांगाई, महांगाई ते महांगाई, हर महीने में का न का शइ वधे थी। ग़रीब माण्हू बेरोज़गारी वधी वई आहे। जेको माना दुकान सां कमायूं था सो पेट में पूरो आहे। असां महांगाई, हर शइ महांगाई, वॾो हेल्प थी वियो असांजे लाइ। हे जेके तब्दीली सरकार आहे, नओं पाकिस्तान आहे, अल्लाह माफ़ी ॾे। असां पुराणे पाकिस्तान में ॾाढो ख़ुशि हुयासीं। ऐं नओं पाकिस्तान लाह कढी छॾिया आहिनि ग़रीब आवाम जा। माण्हू बचा खपाइण ते मजबूर आहिनि। किले अटे वठण जी वसियत कोन्हे। रहंदो खंदो तेल जे अघनि में, पेट्रोल जे अघनि में चाड़, हे सिधो सौ आवाम खे चिठियो थो वञे तब्दीलीअ जे नाले ते। बाक़ी तब्दीली सरकार लाह कढी छॾिया आहिनि आवाम जा। लाड़काणे जे आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त महांगाई जेका आहे, तब्दीली सरकार जेका आहे असांजा लाह कढी छॾिया आहिनि। जिते माण्हू बवेला मानी खाइण जे लाइ हाज़िर था आहिनि, उते अहिड़ी महांगाईअ में अफोर्ड करणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, सकारो आवाज़, लाड़काणो।